नाज़रीन, कंदकोट में अगवा थी वियल नीगर जे 5 ॾींहनि खां बाज़ियाबी न थी सघी आहे। पुलिस बि का कोशिश नाहे करे रही। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा करे नीगर जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। औलाद जी जुदाई जो सूर वालदेन ही जाने थो, पर जॾहिं अगवा करे मासूम ॿारो रहज़न धाड़ेलनि जे चंबे में 5 ॾींहनि खां क़ैद हुजे त उन जे वालदेन जी हर घड़ी दर्द जी पीड़ा मां गुज़रंदी आहे। ईअं ई कंदकोट मां 4 वरनि जे हिंदू नीगर सुमरत कुमार खे अगवा कयो वियो, पर संदसि अमड़ ऐं अबो रोई रोई बेहाल थी विया। पर पुलिस तोड़े ॿिया इदारा मासूम जी बाज़ियाबी लाइ कुछ न करे सघे। मासूम नीगर सुमरत कुमार जी बाज़ियाबी कश्मीर कंदकोट पुलिस लाइ त चैलेंज बणिजी वई आहे, पर 5 ॾींहनि खां पुलिस जी पत पिणु वाखी थी चुकी आहे। ॾुहारियुनि सां मुआहिदो अटकाईंदड़ ऐं ॾुहारियुनि जे ख़ात्मे जी दावा कंदड़ SSP इरफान समो बे मासूम नीगर जी बाज़ियाबी लाइ का कोशिश त नाहे वरिती, पर जिगर जे टुकड़े जे अगवा में हाल हीणा कंदड़ वालदेन सां मुलाक़ात करे रवायती बाज़ियाबी जी ख़ातिरी त कराई आहे, पर हर घड़ी जे दुख जी पीड़ा मां गुज़रंदड़ वालदेन के ख़ातिरी उन्हनि जी दिल ते असर कंदी। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख मासूम नीगर जे अगवा जो मीडिया रिपोर्ट तोड़े सोशल मीडिया रिपोर्ट्स ते नोटिस वठी IG, DIG ऐं SSP के तलब कंदे रिपोर्ट पिणु तलब कई आहे ऐं उन जे खड़तेल जो अञा बि इंतज़ार आहे। सुमरत कुमार खे आज़ाद कयो। नीगर जी बाज़ियाबी लाइ हैदराबाद, कंदकोट, जेकाबाद, खुसपुर ऐं ठुलवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि ऐं अॻवाननि समरत जी तुर्त बाज़ियाबी जो पिणु मुतालबो कयो आहे।